साथियों साईं जलाल महमूद साहब अज मरवैसू सिंध न देसू मरवैसू सिंध न देसू हर कह बात वाई आई रे आई साथ सवाई आई रे आई साथ सवाई मरवैसू सिंध न देसू मरवैसू सिंध न देसू हर कह बात वाई 24 कलाकनि जी बुख हड़ताल जी कैंप हिते लॻाई वई आहे जेका सिंध ते मुसलसल धारनि जी आबादगारी ऐं सिंध ते वालार ख़िलाफ़ हिते जे ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी जे मुख़्तलिफ़ अॻुवान कराची डिवीज़न जा अॻुवान हिते मौजूदु आहिनि। अचो त असां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा मौक़ुफ़ आहे। तबाही आहे असांजी तरजीहात में सिंध आहे असांजी मोहबत जो मर्कज़ सिंध आहे उन करे असां सम्झूं था असां सिंध जा मुहाफ़िज़ आहियूं उन करे इहे जदोजहद लाज़िम आहे त सिंध जे मुश्किल सूरत हाल में आहे धारनि जी यलगार आहे लखनि जी तइदाद में गैर मुल्की हिते अचनि पिया धरती असांजे पेरनि हेठां निकिरे पई इन करे असां पंहिंजे ईंदड़ नसुलनि जे तहफ़ुज़ लाइ जदोजहद करे रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला असांजे हिन गॾियल ताक़तवर जदोजहद जे ज़रिए जेको असां सिंध यूनाइटेड पार्टी क़ौमी तहरीक शुरू कई आहे अवामी सिद्ध हासिल कंदासीं ऐं अवामी सिद्ध जे ज़रिए जेके बि असांखे चैलेंजिस पेश अचनि था उन्हनि खे मोड़ ॾींदासीं ऐं सिंध जो दिफ़ा कंदासीं। मैं चेता ॾियणु चाहियां त सिंध सुजाग थी चुकी आहे तव्हांजा सभु उर्बा नाकाम थींदा 6 जून ते सिंध पंहिंजो फ़ैसिलो ॾेई चुकी आहे तव्हां कहिड़ा बि जेको ख़ुदा कमु कयो सिंध जो माण्हू तव्हांजे ख़ुदनि कमनि खे सम्झी वियो आहे ऐं कबूल न कंदो असां सिर्फ़ु इहो था चऊं त जेके असां जेका जदोजहद कंदा उहा सिंध जे माण्हुनि खे हौसले ॾियण लाइ था कयूं। जैन शाह कूड़े केस में जेल में वेठो आहे ऐं असांजे अॻुवाननि ते सिंध क़ौमी पंहिंजो सिंध नेशनल कमेटी जे अॻुवाननि ते कूड़ा केस आहिनि असीं चऊं था इहे असांजी जदोजहद खे रोके सघनि नथा सघनि असां सिंध जी मिल्कियत जी वारसी ज़मीन जी वारसी पाणी जी वारसी पंहिंजो बुधमुक्ता जी वारसी असां उन जी कंदासीं असां को रोके न सघे इहो असांजी कोशिशि आहे इहो असांजी जदोजहद आहे जेका जारी आहे ऐं हिन सिलसिले में असांजो मर्कज़ी फ़ैसिलो आहे असां जेको असां हिते वेठा आहियूं असांजो मर्कज़ी फ़ैसिलो आहे इहो पहिरीं इब्तिदा आहे डिवीज़न हेडक्वार्टर में SUP जी तरफ़ां हीअ 24 कलाकनि जी बुख हड़ताल आहे अॻे मरहलो जेको आहे उहो असांजो ॿी डिवीज़न में हूंदो ऐं मां सम्झां थो त इहो सिलसिलो असांजो हलंदो उन खां पोइ अॻिते जेको असांजो लाइमल हो उहो मर्कज़ी जेके फ़ैसिला थींदा उन मुताबिक़ थींदो पर इहा जदोजहद जारी रहंदी। न इन हुकुमरान खे इहो अख़्तियार ॾींदासीं त भई कराची मां सिंधी माण्हू खे तव्हां बेदख़ल करण जी कोशिशि कयो सिंधी माण्हू जो तहफ़ुज़ कंदासीं सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कंदासीं सिंध जे ॿनियुनि जो तहफ़ुज़ कंदासीं ऐं मलक रियाज़ समेत जेके बि ताक़तवर बिल्डर आहिनि उन्हनि जो जेसिताईं कर्ज़ो ख़तमु नथो थिए हीअ असांजी जदोजहद जारी रखंदी असां पहिरियां टाउन जे माण्हू खे बि गुज़ारिश था कयूं त ख़ुदा न तव्हां हिन क़ौम सां जुड़ो हिन सिंध एक्शन कमेटी सां जुड़ो ऐं डिसंबर में हिकु दफ़ो ॿीहर हिन पहिरियां टाउन जे ख़िलाफ़ सिंधी माण्हू कराची में ईंदा ऐं तमामु ताक़तवर रिकॉर्ड कराईंदा। यूनाइटेड पार्टी पारां कराची प्रेस क्लब वाॾो जेको आहे 24 कलाकनि जी जेको आहे बुख हड़ताल कई पई वञे जिन जो जेको आहे त माना 2-2.5 कलाक बाक़ी बचा आहिनि असांजो सिर्फ़ु हिकिड़ो ई मक़सदु आहे त ख़ासि तौर ते मेगा प्रोजेक्ट्स जे हवाले सां उन्हनि जी जेको आहे त माना मेगा सिटी शहर अॾनि जे हवाले सां त उते जेको आहे त माना ठाहे करे धारनि खे आबाद करे सिंधियुनि खे जेको आहे त माना अक़लियत में तब्दील कयो पियो वञे जंहिं बि मेगा प्रोजेक्ट जंहिं बि जेको आहे त माना सिटी खां अगरि जेकॾहिं शहरी जेको आहे त माना जेके उतां जा वारसा आहिनि जेके धरती धणी आहिनि उहे जेकॾहिं अक़लियत में तब्दील थियनि था असीं सम्झूं था त माना अहिड़ो शहर असांखे नथो खपे बैरिया टाउन असांखे नथो खपे DHA असांखे नथो खपे असां चाहियूं था त फौरी तौर ते जेको आहे त माना धरती जेके ज़मीन आहे ख़ासि तौर ते सिंध जी ज़मीन तां वालार ख़तमु कई वञे ऐं हीअ जेके ॻोठ आहिनि जेके ख़ासि तौर ते बैरिया टाउन जे अंदरि जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे त माना सिक्योरिटी ॾिनी वञे ऐं बैरिया टाउन जी जेका वधीक वालार आहे उनखे फौरी तौर ते बंदि करे ऐं हीअ जेका जेके उन फ्लैटूं बिल्डिंगूं बंगला जेके ठाहिया आहिनि उनखे 7 फार्म ई कोन्हे को इनलीगल ठहियल आहिनि कोर्ट जेको आहे त माना पंहिंजे जेको आहे उन फ़ैसिलनि ते अमल कराए ऐं ॿी सूरत जेको आहे त सिंध जो जेको आहे त माना साञा वंड सिंध जा सॼण सिंध जा क़ौमी कारकुन ऐं उन्हनि जी जेको आहे माना मालिकी करे असीं चाहियूं था फौरी तौर ते जेको आहे त माना बैरिया टाउन खे कमु जेको आहे उनखे ब्रेक करे ऐं उनखे महदूद कयो वञे बैरिया टाउन
अॼु 24 कलाकनि जी जेका बुख हड़ताल तव्हांजी शुरू थी चुकी आहे हले पई सो कहिड़ा मुतालबा रखिया आहिनि ऐं अॻिते छा लाभ आहे तव्हांजो छा मैसेज ॾियणु चाहियो था सिंध असीं सम्झूं था त सिंध जी ज़मीन जे इंच जो वारिस सिंध में सदियुनि खां आबाद सिंधी माण्हू आहिनि ऐं पीपल्स पार्टीअ खे माण्हुनि वोट ॾेई या चूंडे मैंडेट इन जे करे कोन ॾिनो हो त उहा सिंध जी जेका सदियुनि खां जेका ज़मीन जंहिंजो तहफ़ुज़ सिंधी माण्हू कंदा रहिया आहिनि उनखे बैरिया टाउन जे नाले में या ॿियनि मेगा प्रोजेक्ट्स जे नाले में विकिरो करे छॾीनि विकिणी छॾीनि सो असांजो हीउ एहतियाज इन जे लाइ त असीं सिंध जे ज़मीननि जी वारसी ऐं मालिकी सिंधी माण्हुनि जी चाहियूं था ऐं बैरिया टाउन जे आड़ में जेका बि साज़िश थी आहे जेका वालार थी आहे असांजो जेके 50,000 एकड़ खां मथे ज़मीन जेका आहे ॾिनी वई आहे उनखे रद्द कयो वञे उहा उते जे मक़ामी माण्हुनि खे ॾिनी वञे ऐं बैरिया टाउन जे ख़िलाफ़ु जेको एहतियाज थियो 6 जून वारो उहो प्री प्लान पीपल्स पार्टी उनजे बाठनि उनजे छातनि उन मैनेज करे जेको आहे सो उन में जेको आहे सो बंदवा कराई ऐं तशदुद जा वाक़िया कराया उनजे आड़ में वरी क़ौमी क़यादत जे मथां एफआईआर दाख़िल थियूं ज़ैनशाह जेल में आहे ॿी क़यादत जेल में आहे असीं चऊं था त उन्हनि तां कूड़ा केस ख़तमु कया वञनि ऐं असीं तेसि ताईं पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं जेसि ताईं सिंध जे वसीलनि जी वारसी मालिकी ऐं हक़ हुकुमरानी पंहिंजे हथनि में नथा वञनि खां पोइ जेके बैरिया ऐं मेगा प्रोजेक्ट जे ज़रिए सिंध जी ज़मीनुनि जे दिफ़ा की तारीख़ शुरू की है वह जारी है। एक तरफ सिंध एक्शन कमेटी अवामी राबता मुहिम जो सिलसिलो जारी है जो 10 अक्टूबर का नौशहरो खैरपुर सखर घोटकी उन आखिरी 3 तारीख़ सखर में जलसो देंदो। बे तरफ असां सिंध यूनाइटेड पार्टी तरफा बुख हड़ताली कैंप जो सिलसिलो शुरू किया कल का असां हिते बुख हड़ताल ते वेठा आहियूं। अॼु असांजो 24 कलाक पूरा थींदा उन खां पोइ वरी असां 1 अक्टूबर ऐं 2 अक्टूबर ते हैदराबाद में बुख हड़ताल कंदासीं। अहिड़े तरीक़े सां असां हर ज़िले हर डिवीज़नल हेडक्वार्टर में बुख हड़ताल जो जेको सिलसिलो आहे शुरू कंदासीं। असल में सॼी जेकी जिदोजहद आहे पुरअमन सियासी जिदोजहद उहा सॼी सिंधी क़ौम खे हौसलो ॾियण लाइ हिमत ॾियण लाइ असां कयूं था। हिन निटण उस में 24 कलाक असां कारकुननि सां गॾु बुख ते वेही क़ौम खे पैगाम ॾियण था चाहियूं त मज़ाहिमत जे ज़रिए तव्हां पंहिंजो वतन बचाए सघंदो पंहिंजी धरती बचाए सघंदो पंहिंजा वसीला बचाए सघंदो छो त पीपल्स पार्टी इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त असां सिंध जे माण्हुनि खां वोट वठी इक़्तिदार हासिल करे सिंध जा समूरा वसीला तीनवाल कंदासीं। हुननि जे तरजीहात में सिंध न आहे हुननि जी तरजीहात 6 जून का वठी ही मुसलसल असांजो जेको आहे एहतिजाज जारी आहिनि ऐं 6 जून ते असांजो हिकु पुरअमन एहतिजाज हो जंहिंखे पीपल्स पार्टी सिंध गवर्नमेंट जेका आहे मिली उनखे हिकिड़ो परतशदुद बनाए पंहिंजे तहत पाण जेके आहिनि बायूं ॾेई असांजे वर्करनि कारकुननि ते केस करे 165 माण्हुनि खे गिरफ़्तार करे हिननि सम्झो त असां हिननि खे डेॼारे ऐं हिननि ते केस करे ही जेको आहे इन खां पोइ ख़तमु थी वेंदा असां पंहिंजे मर्ज़ी सां जी बि वड़े थी वालार कंदासीं पर असां इहो साबित कयो आहे त 6 जून खां वठी मुसलसल असांजा जेके जेल में दोस्त हुआ उन्हनि जो ज़मानतूं करायोसीं उन्हनि खे बि ॿाहिरि आंदोसीं उन्हनि जो ख़्यालु रखियोसीं उन खां पोइ सॼी सिंध में जेका आहे मुसलसल हर डिवीज़न लेवल ते असां पंहिंजो जेको आहे राब्ता मुहिम हलाई राब्ता मुहिम खां पोइ जेका आहे हीअ असांजो कल्ह खां अॼु शाम जो 4 बजे ताईं ही बुख हड़ताली एहतिजाज जेको कराची डिवीज़न जे तरफ़ां आहे अहिड़े तरीक़े ते सभिनी डिवीज़न में मुसलसल असां पंहिंजा एहतिजाज कंदासीं। असां गवर्नमेंट खे ऐं बैरिया खे ऐं बैरिया जे दलालनि खे ॿुधाइण था चाहियूं तव्हांजे इन केसनि खां इन जेलनि खां असां हरगिज़ जुॼण वारा न आहियूं। हीअ ॾिसो था 100 कारकुन मेहरबानी जो असांजो आवाज़ तव्हां माण्हू ते पहुचायो था। असल में ही 24 कलाकनि जी जेका बुख हड़ताली कैंप आहे इहा सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां आहे। मां सम्झा थो त सिंध एक्शन कमेटी प्लेटफॉर्म तां जेका सिंध जे ज़मीन ते कब्ज़े जे ख़िलाफ़ जदोजहद जा बुनियाद रखिया आहिनि ही उन तसलसल जी कड़ी बि आहे। सिंध यूनाइटेड पार्टी सम्झे थी त गुज़िरियल केतिरे वक़्त खां सिंध जे ज़मीन ते कब्ज़ो थिए पियो ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ तरीक़नि तां मुख़्तलिफ़ माण्हुनि खे इन रियासत इस्तेमालु कयो आहे। तव्हांखे यादि हूंदो त मुशर्रफ जे दौर में माना जॾहिं परवेज़ आमिर मुशर्रफ हुयो उन्हनि सिंधी ॻोठनि खे ड्राहे पट कयो ऐं हज़ारनि जे तइदाद में सियासी कारकुन ते कूड़ा केस थिया उनखे गिरफ़्तार कयूं पर तव्हांखे यादि हूंदो त उन टाइम बि इन्हनि क़ौमी कारकुननि उन सियासी कारकुननि मज़ाहमत कई ऐं पंहिंजे माण्हुनि जे घरनि खे तहफ़ ॾियण जी कोशिशि कई सिंधी माण्हू खे तहफ़ ॾियण जी कोशिशि कई पर अफ़सोस त हाणे उहे साॻा तरीक़ा इस्तेमालु पिया कनि। हाणे उहो तरीक़ो इस्तेमालु जेको आहे उहो
जी प्रेस क्लब जे ॿाहिरि मौजूदु आहियूं जिते सिंध यूनाइटेड पारां 24 कलाकनि वारी बुख हड़ताली कैंप लॻाई वई, जंहिंमें अॼु साईं जलालुद्दीन शाह पाण अची कैंप ते पहुतो, जिते कारकुननि खे जूस पियारे बुख हड़ताली कैंप ख़त्म कई वई। ऐं उन दौरान मीडिया सां बि ॻाल्हि ॿोल कई। अवां बि ॿुधो। कैमरामैन टीम सां गॾु बाग़ी सागर पवार, ब्यूरो चीफ, विन न्यूज़, कराची सिंध। जेका असांखे वेहण न ॾींदी, रेल में जेल में जिते किथे असां ॾींहुं राति हलंदा हुआसीं। उहा लकीर जॾहिं तारीख़ कढे पई त हिकिड़े पासे क़ौमी कारकुननि समेत वोए वोए कंदी वक़्तु मतां वोए विसार हार तपसी होत खे साञा या सुर्त या अक़िल आहे, उन पाण खे इहो सबक़ ॾिनो आहे त जॾहिं बि वतन ते ॾुखियो वक़्तु हुजे, धरतीअ ते ॾुखियो वक़्तु हुजे, तॾहिं इहा पंहिंजी तारीख़ी इख़लाक़ी ज़िमेवारी निभाई आहे। उहो 6 जून वारो धरणो हुजे, 6 जून जे धरणे खां अॻु में धरणे जी तयारी हुजे, या उन खां अॻु में